रहीमयार खान पुलिस जवाबदारन खे गोली हणी जख्मी हालत में गिरफ्तार करे मुक़ाबले जी दावा कई है। रिपोर्टर रतनलाल मूजिब पुलिस जो चवण है त पुलिस एहलकारन शकी मोटरसाइकिल सवारन खे रोकियो त जवाबदारन पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग में एक जवाबदार अल्ताफ मीरानी जख्मी थी पियो, जंहिंखे पुलिस गिरफ्तार करे वरितो, जॾहिं त उन जा 2 साथी फरार थी विया। जवाबदार फुर ऐं क़त्ल समेत मुख़्तलिफ़ 8 केसनि में घुरिबल हो, जंहिं वटां पिस्टल ऐं मोटरसाइकिल हथ कई वई आहे। दौलतपुर पुलिस शाहपुर जानिया वटि मुक़ाबलो करे पंजाब वासी 2 फोरुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जिनमें गुलाम अब्बास उर्फ कासिम भट्टी खे ज़ख़्मी हालत में ज़ाहिर कयो वियो आहे, जॾहिं त ॿियो जवाबदार सुहेल अहमद चीचा वतनी साहिवाल जो रहवासी आहे। उन रस में एसएसपी शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मक्सी मीडिया खे ॿुधायो त मुक़ाबले दौरान ॾोहारियुनि जा साथी जमील ज़फ़र, इक़बाल ऐं आदिल फरार थियण में कामयाब थी विया। एसएसपी वधीक ॿुधायो त गिरफ़्तार फोरू कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में फुरुनि जूं वारदातूं कंदा हुआ। गिरफ़्तार ॾोहारियुनि जे कब्ज़े मां हिकु टोयोटा कार, 76 लख रुपया रोक रक़म, हथियार ऐं 10 जाली नंबर प्लेटूं हथ कयूं वयूं आहिनि। खैबर नाथनशाह गोज़ू शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी ऐं महांगाई ख़िलाफ़ सियासी, समाजी ऐं मज़हबी धुरियुनि पारां एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। जामे मस्जिद नूर मदरसा खां निकितल रैलीअ में शहरियुनि पुलिस ऐं हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते JUI ऐं शहरी एक्शन कमेटीअ जे अॻुवाण हाफ़िज़ हाजन लगारी, रमज़ान बुंग, अब्दुल रसूल खोसो, STP अॻुवाण अली हसन जामवरी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त पुलिस जी नाअहली सबबि KN शाह ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी वधी वई आहे, जंहिं करे रहवासी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि। हिननि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु महांगाईअ ते ज़ाब्तो आणे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कंबर जे गैबी देरो थाणे जी हद में वाक़िअ ॻोठ राहूजा आइठीअ में चांडिया बिरादरीअ जे 2 धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग में मासूम नींगर मारिजी वियो। रिपोर्टर इख़लाक़ चांडियो मूजिबि माल चारींदड़ छोकिरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान हुसैन चांडियो वारी धुर मछिड़जी हथियार खणी सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिं दौरान गोलियूं लॻण करे 12 सालनि जो मोहम्मद रफ़ीक थरे ते मारिजी वियो, जॾहिं त संदसि भाउ करीम बख़्श जंग में गोलियूं लॻण करे सख़्त ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियल नींगर जे भाउ अब्दुल हफ़ीज़ चांडियो SSP कंबर खे अपील कई आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। सरहाड़ी भरिसां सरकारी प्राइमरी स्कूल ज़बून हाली सबबि ढही पवण जो ख़तरो आहे, जंहिं करे ॿार खुलियल आसमान हेठि वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। रिपोर्टर मेहदी रज़ा मरी मूजिबि सरहाड़ी भरिसां ॻोठ कामिल खान कीरियो में क़ाइम गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल 45 वरह अॻु तामीर थियो हो। उन खां पोइ मरमती कम न थियण करे स्कूल जी इमारत तबाह थी वई आहे, जॾहिं त भितियुनि में ॾार पइजी विया आहिनि। स्कूल ढही पवण जे ख़तरे सबबि तक़रीबन 100 खनि शागिर्द क्लास रूमनि बदिरां स्कूल खां ॿाहिरि खुलियल आसमान हेठि वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में स्कूल जे मास्तर गुलाम दस्तगीर आराई ॿुधायो त स्कूल जी इमारत तबाह हाल आहे, फर्नीचर जी पिणु खोट आहे, घुरिबल सहूलियतूं पिणु मैसर न आहिनि, जंहिं करे सख़्त परेशानी थिए थी। ॻोठाणे वली मोहम्मद कीरियो ऐं ॿियनि वालिदेन मुतालबो कयो त हुकूमत नोटिस वठे ऐं फ़ौरी तौरु स्कूल जी नई इमारत ठहिराए ॾिनी वञे। तालीम खाते पारां फ़कीराबाद लॻ तबाह हाल प्राइमरी स्कूल जी नई इमारत लाइ 67 लख रुपयनि जी रिथा मंज़ूर करे वरिती, जे बाद उस्तादनि ऐं ॻोठाणनि एहतिजाजी कैंप ख़त्म करे छॾी आहे। कोटड़ी जी तालके जे ॻोठ वॾा भट्टी में क़ाइम सरकारी प्राइमरी स्कूल तबाह थियण सबबि उस्तादनि ऐं ॻोठाणनि एहतिजाजी तहरीक हलाई, जॾहिं त SS न्यूज़ पारां मुसलसल हिन इशू खे नोटिस करण सबबि ॻोठाणनि जो ही मसइलो लाॻापियल इख़्तियारनि ताईं पहुतो। उन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी जी दरिया ख़ान चांडियो ॻोठ वॾा भट्टी पहुतो ऐं उस्तादनि ऐं ॻोठाणनि खे आगाही ॾिनी त हिते नओं स्कूल ठाहिण जी मंज़ूरी ॾींदे 67 लख रुपया ख़र्च जो काथो लॻायो वियो आहे। उन लाइ टेंडर पिणु जारी कयो वियो आहे। उस्तादनि ऐं ॻोठाणनि ख़ुशीअ जो इज़हार कंदे एहतिजाजी कैंप ख़त्म करे छॾी आहे। ॻोठाणनि भरपूर कवरेज खे साराहींदे चयो त SS न्यूज़ ॻोठाणनि जो आवाज़ बणिजी मसइलो हल करायो आहे। दरिया खान मरी में पुलिस पारां ॾोकड़ वठी आज़ाद कयल मंशियात फ़रोशनि जो साफ़िन ते हमलो। साफ़िन पुलिस ऐं मंशियात फ़रोशनि जी मिली भगत ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। रिपोर्टर कादिर बख़्श लाशारी मूजिबि दरिया खान मरी पुलिस गुज़िरियल ॾींहुं हिकु कार मां मंशियात हथ करे मंशियात फ़रोश राहिब कोरीअ खे गिरफ़्तार कयो हो, पर बाद में पुलिस मुबैना ॾोकड़ वठी जवाबदार खे छॾे ॾिनो हो।
ॿिए तरफ़ वाक़े बाबति ख़बरूं हलाइण तां मच्छर जी ॼाणायल मंशियात फ़रोश राहिब कोरी दरिया खान मरीअ जे साफ़िन राना वाहिद राजपूत ऐं आरिफ राजपूत ते हमिलो करे ॾिनो ऐं हथियारनि जे ज़ोर ते धमकी ॾींदे मोबाइल फ़ोन फुर कई। उन सिलसिले में दरिया खान मरीअ जे साफ़िन पारां बस स्टॉप खां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। साफ़िन वाक़े जी मज़म्मत कंदे पुलिस ऐं मंशियात फ़रोशनि जी मिली भगत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। हिननि चयो त फ़ौरी तौर मंशियात फ़रोश राहिब कोरीअ खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे। कराची गडाप टाउन जे UC4 गुलशन हदीद जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे वोटनि जी ॿीहर ॻणप दौरान जमायत इस्लामी पारां DRO ऑफिस आॾो धरणो हणी एहतिजाज कयो वियो आहे। मलीर जे रिपोर्टर हाकिम मेमण मूजिबि मकानी चूंडुनि में कराची गडाप टाउन जे UC4 गुलशन हदीद ते जमायत इस्लामीअ जो चेयरमैन जावेद इकबाल ऐं वाइस चेयरमैन मोहम्मद खान कामयाब करार ॾिनल हुआ, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे हारायल उम्मीदवार राव ज़फ़्तर वोटनि जी ॿीहर ॻणप लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। अॼु डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर जी निगरानीअ में वोटनि जी ॿीहर ॻणप शुरू थी त जमायत इस्लामीअ जे उम्मीदवारनि उन ते बेइतमादी ज़ाहिर कई ऐं धांधलीअ जो इल्ज़ाम हणंदे क़ाइदाबाद DC ऑफिस पहुची एहतिजाजी धरणो हयो। हिननि चयो त पीपल्स पार्टीअ जे उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾियण लाइ धांधली कई पई वञे।